इतने तई ना सौदेबाजी करन। दुबई में भाई साहब कथा पे कही चमनजीत सिंह मिसाल नी चई हिकिड़ो माण्हू वॾे वण ते चढ़ी वियो खजूर जे बुख में। हाणे जॾहिं लहे पियो त साह निकिरेसि पियो, चढ़ी त वियो बुख में, लहे कीअं? थोरो लहे वरी स्लिप थिए। चई मालिक मां सलामत लही हुयमि त उठ तुंहिंजे नाले ते कुर्बान कंदुसि। अधु ताईं लही आयो, मन बदिलजी वियो, यार उठ जो कुर्बान कंदुसि, पोइ रेत में मां सफ़र कीअं कंदुसि? ॿिया पैसा ई न आहिनि एतिरा उठ वठां। चई मालिक उठ नथो करियां, बकरी वाण घर आहे उहा कुर्बान कंदुसि। उठ को बकरी ते अची वियो। वरी चई टियों हिसो लही आयो, वरी बकरी तो भी मन बेईमान थियो। साईं बकरी जो ॾियां ॿार ना मुंहिंजा खीर काथो पीअनि। वरी बकरी छॾे करे वरी आयो मुर्गी ते, मालिक मुर्गी माफ़ी कर मिड़े, इहो दफ़ो मुर्गी कुर्बान कंदुसि तुंहिंजे नाले ते। जॾहिं चोथों हिसो लही बीह रहियो, अञा लहण वारो मतिलबु हुयो, मुर्गी तो मन बेईमान थियो। मुर्गी अंडा ॾींदी आहे, मुंहिंजा बच्चा सब्जी न हूंदी आहे, भाॼी न हूंदी आहे, अंडा खाई गुज़ारो कंदा आहिनि। हाणे मुर्गी जो मारियां तुंहिंजे नाले ते, वो बच्चा केॾा वञनि, परता पिन न। मालिक इहा मुर्गी माफ़ करी। अञा ईअं सोचंदो बीठो त मच्छर हिते अची करे वेठसि मुंहं ते। जीअं हुन खाइण शुरू कयो त ठक जेको आहे धक कयो मच्छर खे मुंहं ते पंहिंजे। मच्छर मरी पियो, हथ में आयुसि। चई वाह मालिक, मां अलाए छा सोचिया पियो, तूं कुर्बानी पाणे करे छॾी, कुर्बानी पाणे करे छॾी। मुर्गी बची हुई, मच्छर मारे कुर्बानी करे छॾी। उठ तो मच्छर ते जी पुगो। गुरबाणी फरमान करे दी असीं भगवान के रांधी को समझो। माथे तिलक हथ माला बाना, लोगन राम खिलौना जाना। और उनजा पैदा थियल उनके पिया नचायूं, उनके पिया समझायूं, उनके पिया ॾेखायूं। केसी भी कुछ सियाणायूं। सहस सियाणपा लख होए ता एक न चले। बाबे गुरु नानक दुनिया के एक जीवन ॾिनो आहे शब्द जो, सेवा जो, भाईचारे जो और नाम जो। सतगुरु जे दर ते नाम जी महिमा महान आ। सतगुरु पातशाह गुरु नानक देव महाराज सतगुरु पातशाह जिथे जिथे विया न, वाज़े अल्फाजन में साहिबन बाणी में गुरु नानक साहिब पातशाह फरमान कयो आहे कि लेखा रब दुनिया देख न भूल, साहिब लेखा मंगसी दुनिया देख न भूल। साहिब गुरु नानक देव महाराज पातशाह जो ये पावन शब्द